अवामी प्रेस क्लब मलीर में कराची रूरल नेटवर्क किरण अवामी प्रेस क्लब मलीर में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मोहम्मद आशिम सुधियान, खलील वाढेलो, हयात बलोच, कादिर दरस, अमीर बख्श कासकेली ऐं ॿियनि शिरकत कई। टे जेको ॾींहं आहे मज़दूर सां काफ़ी ज़ुल्म थींदा अचनि, पर हींअर ताज़ो जेको ॿारहड़ी जे ॻोठ जेके इन तबाह कयो, हिन में सभु मज़दूर ऐं ज़ुल्म में माण्हू जेके शिकायत में ऐं तकलीफ़ में जेके रहिया आहिनि मज़दूर, उते असांजे ॻोठ में हींअर यादगिरी अचे थी। हिकिड़ो अहिड़ो ॻोठ आहे जंहिंमें पाणी नथे मिलियो आहे, जंहिंमें टे मज़दूर खूह खोटींदे जेके हेठि दॿिजी विया 100-150 फुट ते। ॿारहड़ीअ में रहंदे मज़दूर माण्हू ज़ुल्म में जेके तकलीफ़ में रहिया, उन खे अॼु उथियारे पियो वञे। जितनी भी मजदूर ऑर्गेनाइजेशंस हैं उनको लिंक होना चाहिए। हमारे जितने भी काम करने वाले जो बाइख्तियार इदारे हैं उनके साथ में लिंक हों, क्योंकि शिकागो के असां वाकई जे मज़दूरनि खे सलाम पेश कयो आहे, पर असां बेसिकली असांखे इहो करणु घुरिजे जेके मलीर जा जेके मज़दूरी हालात आहिनि, उन्हनि जा जेके हालात आहिनि उन्हनि ते असां घणी जेको आहे डिस्कस कयूं। असांजो मज़दूर जेको आहे मलीर जो ख़ुशहाल रहंदो त मलीर ख़ुशहाल रहंदो, ऐं मलीर ख़ुशहाल रहंदो त कराची ख़ुशहाल रहंदी, ऐं जॾहिं कराची खुशहाल थींदी तो पूरा पाकिस्तान खुशहाल थींदो। और वो दिन दूर नहीं, क्योंकि हम उम्मीद रखते हैं कि वो दिन दूर नहीं जब ये सारे हुकूक जो आज जिनकी पामाली हो रही है वो हुकूक जो है वो लेबर को मिलेंगी। लेकिन इसके लिए ज़रूरी है कि हम जो है कनेक्ट हों एक दूसरे के साथ। जब तक हम एक दूसरे के साथ कनेक्ट नहीं होंगे, बाहमी राब्ते हमारे नहीं होंगे, तब तक बड़ा मुश्किल है। लेकिन हम कोशिश ये कर रहे हैं, कराची रूरल नेटवर्क, अवामी प्रेस क्लब और यहाँ के जितने भी इदारे हैं, हम ये कोशिश कर रहे हैं कि तमाम स्टेक होल्डर्स को कनेक्ट करके उनको स्ट्रेंथन करें और इस जद्दोजहद को आगे बढ़ाएं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची